पाह तैयार कई हुई हिन माई के जमल के अगते ले तू मेड़ की मु तो कई मन नमा नबी न काशे नमा सैयद कुछ कोना मां जे बाके बी ज्यादा मेहरबानी करे मुके के माफ कयो सुभान अल्लाह यो के रसूल नो हज़रत इमाम अली रज़ा जे पोटरे वर उन वजीरन में एड़ा बवाठा होना जे मेड़ो बोड़ी दानिया ना बोड़ी ये आया ना है वो माई तो बताए बुधी उनके जेका सजा मिलनी हुआ तो थी वही पर हाणे में एकड़ो वजीर तो मोतसम के जे साईं की खबर पे त जेका साईं अबू जाफर गाल कई सा सच्ची है या ना है सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे छा तो चवण चाहे जे चवण यो तो साईं त गाल करियो पर हाणे साईं जी गाल जो आखिरकार केड़े तरीके से असा जे पाए त इम्तिहान वठूं उहा गाल साईं त इए करे छडी बादशाह हुंदा दिमाग में उन जो मोटो हुंदो उन बादशाह देरी कोन के साईं के फरमाई दे जे करे इहा गाल त तवा जिमत उन में बाह में दाखिल थियण ला तैयार आया का गाल ना मां त सैयद ज़ादो आया मां मजा थो तवा सरी जान के खबर आ इमाम अली रज़ा जो मां पोटरो आया बहरहाल उहा जेको अड़ा हुन ला तैयार कयो बिस्मिल्लाह करे हज़रत अबू जाफर बोन में घिड़ी पियो ऐं किताब लिखन था पिया साईं हिक घड़ी न ब घड़ियूं न पूरो हिकड़ो ॾियारो उन बाहि जे अंदर वेठो चओ गिर्द बाहि में साईं सलामत लगा पिया सुभान अल्लाह अदा पो यो छाजे करे इन जे करे जो अल्लाह से अगे उन जे लाए बरात जो ऐलान फरमाए छजो आ अल्लाह से छा फरमाए छजो आ उन जे लाए छोटकारे जो ऐलान उन सैयदन जे लाए अगे अल्लाह से बयान फरमाए जो अल्लाह से शायर छा तो फरमाए इमाम अहमद खान फादले बे छा तो फरमाए तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुभान अल्लाह ये आया ना है अल्हम्दुलिल्लाह वो अदा जरे सैयदन जो इयो हाल आए अहल बैत जो इयो आल आए पर अल्हम्दुलिल्लाह असाई जो बोलन सैयदन ना सैयदना व मुर्शिदना सैयद अब्दुल कादर जीलानी जे दामन में तवाई असा जो हथ आहे हथ मथे खणी जो फेर मस्ती करे जो फेर साईं अगार बंगाल फरमाई तो पीर और पीर छा फरमायो कदमी हाजी अला रकबत कुल वली अल्लाह तो मुझो हे कदम हर वली जे हिन कंध ते आ ओ उते त जेके मानू वेठा हा जेके उन मस्जिद बगदाद वाली में वेठा हा उन्हनि त ऐलान बुधो ए उन्हनि मञो भी सही पर ओ जेके आलम अरवा में रूहन जे अंदर मौजूद आ उन्हनि भी सभनी उन रूहन जे हालत में भी उते जो सर तस्लीम खम कयो ए रसूलुल्लाह जो न बछड़े पीरन जे पीर अब्दुल कादर जीलानी जे ला जो हाओ सही असा जे बिन कंधन जे बथो आहे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी वो हिंदुस्तान में पहाड़न जे अंदर वेठो आ उन वो बगदाद वाले जो आवाज बुधो ओ तो जे बल अला ऐनी व रईस रासी ओ सही कंध ते ता पर मुझे मुईनुद्दीन चिश्ती जे अखिन मुबारक जे बायद इन कंध मथे मुबारक जे मथा मुतो जो कदम सुभान अल्लाह पीरान भी शादो फरमाए लो कान मुरीदी फिल मशरक व अना बिल मगरिब व सतर व कशफत औरतहु लसतरतहा जे करे मुझो मुरीद ओभर में हुजे मां अब्दुल कादर जीलानी ओलह में हुजा मुरीद जी ओघड़ खुली पवे सद करण मुरीद जो कम्मा पहुंचण कर अब्दुल कादर जीलानी जो कम्मा है बाबा या गाल बुधल अथव बेशक या बुधल आयो ई आया ना है वरमो जो मुर्शिद इमाम उल अरबी पीसी मोहम्मद राशिद रोजे वाले सब जो सुभान अल्लाह वो मुझे मुर्शिद फरमाया त मुझो मुरीद होजे बट टाइम जिक्र करे 5 वक्त नमाज पढ़े उनका बाद में थुल्ही मानी खाई करे बाह सेरा दीनो करे सुमी रहे मरण जे टाइम ते कलमो पढ़ण मां मोहम्मद राशिद रोजे वारो पहुंची वेंदो सुभान अल्लाह मां ताके बुधाय त मां हर जलसे में कहीं न कहीं तरीके से या गाल जरूर बुधाइयो आ पुराणियों त गालियों तवा बुधियूं हूंदियूं पर तवा वेझे दौर जूं गालियों जेके आज़मायल हुजन उहे भी बुधो ताके मज़ो भी इंदो ऐं ताके यकीन कामिल भी थी वेंदो त तवा ऐं असां न कहीं जवाननि जे कुल्हे ते चढ़ियल आहियूं सुभान अल्लाह बाबा साईं जो हिकिड़ो
खलीफ़ो हुयो नालो फ़कीर जान मोहम्मद बनी इहो जहिड़ो थी पियो बांदी शहर जे पासे जो हुयो ज़ात जो डायरी जहिड़ो थी पियो जहिड़े में हमरा खां बंदूक लॻी पई पाणी जे वारे जो को मसइलो उन जे करे जहिड़ो थी पियो पाणी जे वारा ॾुखिया